साईं असां केल खां हाणे अड़ंकेल जे लाइ सफ़र शुरू कयो आहे। हिन पासे गाॾियुनि वग़ैरह जो रस्तो न आहे, हिन पासे हाइकिंग करणी पवंदी आहे। सो हाणे शुरू थिया आहियूं हितां खां। हीउ सफ़र आहे, साथी सभु गॾु आहिनि। भाऊ जानी, उमाज़ ऐं राशिद कोन आया, बाक़ी भाऊ अली रज़ा, असद, साईं नूर मोहम्मद, हेॾां सागर ऐं अमजद। अमजद खे सॾु कयो असद। सफ़र शुरू आहे असांजो हाणे। असां जमायत इस्लामी पारां पिया वञूं तबलीग ते अड़ंकेल ते मुर्शिदाना रहा कोन। इतना दूर क्यों बताया यार, बोलते हैं नजदीक है। अमजद छॾे ॾे पहाड़ खे, छॾे ॾे, बोराटियूं खाईंदो ईंदे। हिननि जो हाल ॾिसी लॻे थो कमु ख़राबु थींदो। बड़ा यार सुकून मिल गया। अच्छा अच्छा हाँ, वो यहाँ से जाना पड़ेगा ना ऐसे। कितना टाइम लगता है? ऐसे सीधा जाना पड़ेगा। 2 घंटे लगते हैं। 2 से 2.5 घंटे भाईजान। ऐसे घूम के ये रास्ता पुल आएगा नीचे, पुल आएगा वो सामने वाला यहाँ पुल आएगा इधर। पुल पे फिर ये वाला ये तो ये आगे जाके ट्रैक छोड़ रहा है। नहीं ये सीधा जाना। कि कैसे हाल है? पता चल जाएगा आपको आगे जाके। अच्छा बिल्कुल देख रहे हैं, आपको लगता है। वो ज़ूम करे ॾेखारियां, असदी थोरो वठो, ज़ूम करे ॾेखारियां। हितां पॉइंट जेका आहे सा नज़र अचे पई, वो इते असांखे वञिणो आहे, इते इते इते। हाणे रस्तो ही लही वेंदो, फिरी वेंदो। 4:70 जैम 4:30 लगाएंगे। हाँ वाह सही वाह। हाँ यो करना हूँ करें हरकत फिर तुम बता भाई महिरबानी तव्हां आहिनि, पर केॾी केॾी महिल असांखे वाह। हम कौन खा ये दे भाऊ थोरो और त ॾिसो। ये पता चलेगा। वाह सही वाह। अच्छे साईं वाह सही वाह। हिन माने अदो लाजा मत दिवारी वाह वाह। अब काले निकता है सिंध पुलिस। हाँ कराची का पिनण आयो आहे, उते कोन मिलियो। उते सरदार साहब, ये सरदार साहब, ये अरशद जमाली महिरबानी यार, खुशाई तैयार आहिनि। वरी तकलीफ़ कई अथई। मेहरबानी अंदर साहब, मेहरबानी। बस वाह 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 वाह। घणो ख़र्च कयो अथई? अच्छा वॾी ॻाल्हि आहे साईं। सरदार वारी जींद, सरदार हेॾे लट जी ते हमरा के अड़ंकेल ॾे वञण लाइ ये ब्रिज, तमामु ख़ूबसूरत ब्रिज ठहियल आहे। हलो हीअ नीलम वादी।
ਇਹਨਾਂ ਦੀ ਪਰੀ ਹੈ ਨਾ ਪੁਲ ਕੇਲ Asad, wow. सफर जारी है इंशाल्लाह नहीं करे ना दादी और मुझे तो टाइम टाइम ना पाना हमने के लगा अगर मैं देखा है ठीक है यार स्टॉप क्या वेलकम सर हाँ सर बेशक आए 40